हो ना ठीक है। ईअं करे तव्हांखे 15 सेकंड फिक्स 15 खां वठी 8 15 10 11 इन खां दोस्तों कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, अॼु असां मौजूद आहियूं अब्बास फार्म जे जेका असां तमामु सीड जेका शॉप आहे उन ते मौजूद आहियूं। साईं मोहम्मद सिद्दीक वसाण असांजो सिंध जो तमामु भलोड़ शाइर आहे ऐं संदसि शाइरी आहे ऐं उस्ताद जीएल सुंदराणी साहब इंतहाई ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक आहे। उनखां अची तो ॿुधूं ऐं साईं जीएल जो मुख़्तसर थोरो तारुफ़ थी वञे। उस्ताद तव्हां पंहिंजी थोरो तारुफ़ कराइजो साईं साहब। साईं असांजो नालो जेको केस्टुनि में मशहूरु आहे मास्टर जीएल सुंदराणी ऐं मुंहिंजो असुल ॻोठ घोटकी ज़िलो ऐं हींअर सांगड़ ज़िले में ऐं शहदादपुर में मुंहिंजो घर आहे ऐं सिटी में ई राश आहे मुंहिंजी। अदा सिद्दीक ऐं मुंहिंजो घर जीअं उहो गामो आहे उहो चवंदा आहिनि भित भित साण आहे, नज़दीक आहे साण आहे असांजो। माशाल्लाह ज़बरदस्त। कहिड़ो साईं मोहम्मद सिद्दीक वसाणी जो गीत ॿुधाईंदो तव्हां? मोहम्मद सिद्दीक साहब जा मूं वटि काफ़ी सारा गीत लिखियल जाम आहिनि, पर तव्हांजी आजियां जे लाइ असां हिकिड़ो जेको गीत डेडिकेट कंदासीं तव्हां ई, भले तव्हां बि ॿुधो, तव्हांजी दोस्ती ऐं संगत जेके बि आहिनि पहिरीं प्यारा दिलि वारा सभई ॿुधनि। बिस्मिल्लाह। होरिया होरिया तूं कदम त खणो ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो, ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो। होरिया होरिया कदम तूं खणो ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो। ओ तुंहिंजे अचण ते दिल पई नचण ते मुआ वेरायो मिठाई मणो, ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो, ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो। ओ वसण सदीक कुझु बि नाहे, ओ वसण सदीक कुझु बि नाहे, अल्लाह पाक जा गुण तूं गण, ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो, ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो। होरिया होरिया वफ़ा कदम तूं खणो ओ गुल छॾे थो आही माण्हू मखणो।